सुना साईं वे जायूं वे दरगाहूं आहिनि जिन ते ये असांजा भलोड़ फनकार कंहिं बिना भाड़े के खर्च बिना लालच जे हिते पहुच करे हिते असां वटि ड्यूटी करे रहिया आहिनि ऐं असांखे तव्हां ते नाज़ आहे असांखे ख़ुशी आहे त असांजे महफ़िल में हेतिरा अची गॾु थिया आहियो इहा बि तव्हांजी असांखे ख़ुशी आहे तव्हांजी महिरबानी आहे पर मां तव्हांखे इहो अर्ज़ु कंदुसि त जेकर वेही राग ॿुधंदव त राग थींदो भला जे वेही राग न ॿुधंदव त तव्हांजी रज़ा आहे पोइ कुझु ईअं न थिए जो वरी असां खे को ॿियो कदम खणणो पए छो त तव्हीं सभु असांजा महिमान आहियो तव्हीं महिमान आहियो असीं मेज़बान आहियूं जेतिरियूं बि तकलीफ़ूं ॾींदव सहंदासीं पर इहो न सहंदासीं जो कंहिं ॿिए ग़रीब खे लचाड़े विझो महिरबानी करे पंहिंजे पंहिंजे मुर्शिदनि जे सदिके सभु जिन वटि पंहिंजा पंहिंजा मुर्शिदनि महिरबानी करे असांजी महफ़िल खे ॿुधण ॾियो तव्हांजे साम्हूं जेको फनकार ईंदो हाणे सरकार जे मैदान में हुन सॻो वधारियो आहे लतीफ़ चांडियो सरफ तव्हांखे ॿ ॿोल ॿुधाईंदो तंहिंखां पोइ दिलशेर ॻाईंदो ॿ ॿोल उन खां पोइ जेकर हुन में हूंदो कुझु ख़्याल इख़लाक़ त हीअ पंहिंजी ड्यूटी त निकंदो पियो जीअं संदसि उस्ताद असां वटि करे पियो दिलशेर असांजो बचो आहे छो त जलाल चांडियो मुंहिंजो मुरीद बि हो मुंहिंजो महबूब बि हो मुंहिंजो आशिक़ बि हो हीअ उन जा बचा आहिनि शागिर्द आहिनि अहिड़ा फनकार ईअं तव्हांखे कोन मिलंदा तंहिंजे करे ख़ुदा जे वास्ते महिरबानी करे सुठे नमूने सां वेही ॿुधो पैसा ॾियो त बि तव्हांजी महिरबानी न ॾियो त बि तव्हांजी महिरबानी पर ॿुधो वेही हाणे मूं खोड़ तक़रीर करे छॾी हाणे मूंखे ॾियो माफ़ी